उस्ता मोहम्मद सिटी में सर्दी का मौसम आते ही गैस गायब, जिसकी वजह से उस्ता मोहम्मद को शहरियों को सख्त तकलीफ का सामना है। मजीद इस हवाले से उन्होंने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा। गैस जे बारे में छा चवां, हिते असां वटि बसि अंधेरी नगरी वारो कमु आहे। ठीकु आहे, मज़ूरूं, गैस न आहे, कॾहिं बिजली न आहे, कॾहिं छा न आहे। हुकुमराननि जो कमु आहे। अगरि हुकुमरान खे चऊं था की महिरबानी करो भई सर्दी अची वियो आहे, नंढा नंढा बच्चा आहिनि, सर्दी आहे, सीउ आहे, गैस बहाल कराओ त बहितर आहे। न त इनशाला आईंदा इलेक्शन में असां जेको बि वोट वठणु असांखे ईंदो उनखे पहिरें सभु पंहिंजा असां मुआइदा रखंदासीं, पहिरें कमु वठंदासीं, पोइ उनखे वोट ॾींदासीं, न त वोट न ॾींदासीं इनशाला। असां गैस जे बारे में इहो चवंदासीं, असां वटि मज़दूर तबिको आहे, सुबुह जो सवेर उथे थो, जेके असां राति जो 4 बजे उथूं था मज़दूर त गैस बंदि आहे। अलाए पोइ राति जो 1 बजे हलनि था, अलाए 2 बजे हलाइनि था। गैस जो सिस्टम अहिड़ो जो कोई चाबी सिस्टम रखे अथनि, पंहिंजो मन मने सां खोलीनि था, जॾहिं 8 थियनि था गैस खोलीनि था, उहो बि प्रेशर न आहे। और जेॾी टाइम असां गैस जेको मशीन हणूं था त उन मशीन जे हणण जे बावजूद बि पाणी निकितो अचे थो ॿाहिरि। गैस जे बारे में असां इहो चवंदासीं, महिरबानी करे उनखे पंहिंजो रद्द अमल करनि, पंहिंजो ऑफिसरनि खे चेक करनि और गैस प्रेशर ॾे रहनि। सर्दी जो मौसम आहे, तमामु तकलीफ़ आहे। उस्ता मोहम्मद में काफ़ी शयुनि जूं शॉर्टेज आहिनि। सभु को वॾो मसइलो उस्ता मोहम्मद इहो आहे जो गैस उस्ता मोहम्मद में बिल्कुलु न आहे। सुबुह जो मज़दूर माण्हू जेका उथूं था सवेरे, बाबा कोई मज़दूर माण्हू पंहिंजे लाइ मानी टिकी करे खणण जे लाइ कोई सहूलियत कोई बि, माना गैस न आहे त कोई बि मज़दूर खे कोई बि सहूलियत नथी मिले। गैस बिल्कुलु उस्ता मोहम्मद न आहे। महिरबानी करे गैस खे बहाल कयो वञे। शहरियों ने हुकूमत बलूचिस्तान से मुताबिक फौरी तौर पर उस्ता मोहम्मद में गैस का मसला हल किया जाए ताकि शहरी गैस की सहूलत से फ़ायदा उठा सकें। कैमरामैन जफर अली के साथ जाकिर हुसैन, वश न्यूज़, उस्ता मोहम्मद।